खैरपुर में लिंग कंडाणींदड़ वाक़ियो। औरत पंहिंजे मुड़ुस ऐं 4 मासूम ॿारनि खे बेदर्दी सां क़त्ल करे आपघात करे छॾियो। हिक ई घर में 6 लाश मिलण ते इलाइक़े में खौफ़। खजूर मंडी के सदर चौधरी बशीर अराई के घर में संदसि पुट नवीद अराई, नूंहुं अक्सा, 3 पोटन मूसा, अहमद अली शेर और एक मासूम पोटी मुसविरा जा लाश मिलिया। अस्पताल मुंतकिल। पुलिस समूरन घर भातियुनि जा मोबाइल फ़ोन पंहिंजी तेविल में वठी छॾिया। वारसनि जो वाक़े बाबति मौक़िफ़ ॾियण खां इनकार। SSP खैरपुर जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि ज़ाल अक्सा पंहिंजे मुड़ुस ऐं 4 ॿारनि खे मथे में गोलियूं हणी क़त्ल कयो। औरत मुड़ुस ऐं ॿारनि खे पहिरियां नशे वारियूं गोरियूं ॾिनियूं, जंहिंखां पोइ खेनि क़त्ल करण बाद आपघात कयो। पिस्टल वारदात में इस्तेमाल थियल पिस्तौल औरत जे हथ में हो। ज़रियन मूजिबि औरत क़त्ल करण बाद मुड़ुस जे फ़ोन तां माइटनि ना वॉइस मैसेज करे ॾोह जो एतराफ़ पिणु कयो। पुलिस घर के सील करे छॾियो। CCTV फुटेजिस की मदद से जांच जारी। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त मज़हब जे नाले ते जथा क़बूल न आहिनि। इहे जथा केरु ऐं कंहिं लाइ तयारु कंदो रहियो आहे, इहा सभिनी खे ख़बर आहे। निजी TV चैनल सां ॻाल्हाईंदे ख्वाजा आसिफ चयो त TLP ते पाबंदी लॻाई पई वञे या न, इन ते न ॻाल्हाईंदसि। मज़हब जे नाले ते अहिड़े क़िस्म जा जथा कंहिं बि रियासत में क़ाबिले क़बूल न आहिनि। पाकिस्तान में बि इन्हनि जथनि खे बर्दाश्त न करणु घुरिजे। घणी देरि थी वई, केतिरनि ई ॾहाकनि खां असां इहे जथा तयारु कंदा रहियासीं। इहे जथा केरु कनि था ऐं कंहिं लाइ तयारु कनि था, इहा सभिनी खे ख़बर आहे। हाणे हीअ रियासत क़ाइदे, क़ानून ऐं आइन मूजिबि हलंदी। पश्तूनख्वा मिली अवामी पार्टीअ जे चेयरमैन महमूद ख़ान अचकज़ईअ खे क़ौमी असम्बलीअ में अपोज़िशन लीडर नामज़द कयो वियो। अपोज़िशन तरफ़ां दरख़्वास्त बाज़ाब्ता तौर ते सेक्रेटरी क़ौमी असम्बली जे ऑफिस में जमा कराई वई। चीफ व्हिप आमिर डोगर, असद कैसर ऐं ॿियनि अॻवाननि दरख़्वास्त जमा कराई। अपोज़िशन जे 74 अॻवाननि महमूद ख़ान अचकज़ई खे अपोज़िशन लीडर तौरु नामज़द कयो। PTI जा 3 मेंबर अली अफ़ज़ल शाही, उमर फारूक ऐं साहिबज़ादा महबूब सुल्तान मुल्क खां ॿाहिरि हुअण करे दरख़्वास्त ते सही न करे सघिया। क़ौमी असम्बली जे स्पेशल सेक्रेटरी मुश्ताक अहमद तरफ़ां दरख़्वास्त वसूल। एडवाइज़र ऑफिस दरख़्वास्त के डायरी नंबर पर लॻाए छॾियो। KPJ अॻूणे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा हथियार ऐं शराब हथ अचण वारे केस में गिरफ़्तारी वारंट जारी। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सीनियर सिविल जज मुबशिर हसन चिश्ती जी अदालत में केस जी ॿुधणी। अली अमीन गंडापुर पेश न थियो। अदालत अली अमीन गंडापुर जा मुसलसल गैर हाज़िरी सबबि गिरफ़्तारी वारंट जारी कया। अली अमीन गंडापुर के गिरफ़्तार करे 28 अक्टूबर ते अदालत में पेश करण जो हुकुम। पाक अफ़गान जंग बंदीअ जा मुस्बत असर साम्हूं अचण लॻा। 10 ॾींहनि खां बंदि पियल पाक अफ़गान तुर्खम बॉर्डर खुलण जा इम्कान वधी विया। ज़रियनि जो चवणु आहे त इस्लामाबाद ऐं काबुल विच में सरहदी गुज़रगाह खोलण ते इतफ़ाक़ थी वियो आहे। इन ॾस में कस्टम स्टाफ खे फ़ौरी तौरु तुर्खम टर्मिनल पहुचण जी हिदायत जारी कई वई आहे। ज़रियनि मूजिबि कार्गो गाॾियुनि जी क्लीयरेंस लाइ स्कैनर बि तुर्खम टर्मिनल ते पहुचाया विया आहिनि त जीअं वापारी सरगर्मियुनि जी बहाली में वधीक देरि न थिए। बलोचिस्तान में चमन ऐं केपी में अंगूरडा बॉर्डर पाक अफ़गान छिकताण सबबि 10 ॾींहनि खां बंदि पियल आहिनि, जंहिं करे वापारी ऐं पैदल अचवञ मुकमल तौर ते मुअतल आहे। सरहदी पंहिंजे सबबि ॿिन्ही पासे ट्रांसिट ट्रेड जूं केतिरियूं ई गाॾियूं फाथल आहिनि। गाॾियुनि में मेवा ऐं सब्जियूं ख़राब थियण करे वापारी खे घणो नुक़सानु थियो आहे। नेपरा के इलेक्ट्रिक जे टैरिफ में ₹7.60 फ़ी यूनिट घटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। नेपरा तरफ़ां के इलेक्ट्रिक जे माली साल 2024 खां 2023 ताईं जे मल्टी एरफ टैरिफ जी नज़रसानी दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो जारी। फ़ैसिले तहत नेपरा के इलेक्ट्रिक जो विशतरू टैरिफ ₹39.97 फ़ी यूनिट मां घटाए ₹32.37 फ़ी यूनिट मुक़ररु करे छॾियो। नेपरा इख़्तियारनि मूजिबि राइट ऑफ क्लेम्स बाबति नेपरा जो अॻूणो फ़ैसिलो बरक़रार आहे। हाणोको फ़ैसिलो के इलेक्ट्रिक जे जनरेशन डिस्ट्रीब्यूशन ऐं सप्लाई बाबति आहे। नेपरा फ़ैसिले तहत के इलेक्ट्रिक जे टैरिफ में ₹7.06 घटिताई कई वई आहे। राइट ऑफ क्लेम्स जी मद में सार्फ़िन ते ₹50 अरब जो भार रखियो वियो। के इलेक्ट्रिक तर्जुमान चयो आहे त नेपरा जे फ़ैसिले जो तफ़सीली जाइज़ो वठी रहिया आहियूं। कंपनी इन हवाले सां समूरा क़ानूनी रस्ता इख़्तियार कंदी। बरतानवी हाई कमिश्नर सिंध में अमन अमान जी सूरत हाल ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। सिंध जे गुरू वज़ीर ज़ियाल अंजार सां बरतानवी हाई कमिश्नर जेन मेरिट जी मुलाक़ात। बतरफ़ी मामलनि ऐं सिक्योरिटी सहकार ते ख़्यालनि जी ॾे वठि। बरतानवी हाई कमिश्नर चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल ॻणती जोगी नज़र अचे थी। हुकूमत जो जदीद ऐं मॉडर्न पॉलिसिंग जो विज़न अहमियत जोॻो आहे।
ॾोहारनि ख़िलाफ़ जंग में यकीनी कामयाबी जदीद टेक्निक्स ऐं उन जे दुरुस्त इस्तेमाल सां वाॻियल आहे। गुरु वज़ीर ज़ाल अंजार चए त हुकूमत आलमी ताउन खे क़दर जी निगाह सां ॾिसे थी। पुरअमन महफ़ूज़ माहौल ऐं आज़ाद कारोबारी सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ सिंध हुकूमत पुरअज़म आहे। रुस्तम वेझो कबीलाई दहशतगर्दी जो शिकार बणियल पीउ पुट जा लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले, घर में मातम बरपा। पीउ पुट खे अगवा बाद क़तल कंदड़ जवाबदारनि खे गुलनि जा हार पाराइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। घोट जुमे महर वटि लोडर रिक्शा ते सवार नूरल जतोई ऐं संदसि पुटु अमीर खे हथियारबंद अगवा कयो। हथियारबंदनि पीउ पुट खे क़तल करे लाश अलॻि अलॻि हंधनि ते उछलाए छॾिया। महर जतोई तकरार तां पीउ पुट खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे गुलनि जा हार पाराइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। वीडियो में ॾिसी सघिजे थो त जवाबदारनि खे बिठो क़तल करण ते मुबारकूं ॾिनियूं पियूं वञनि। पुलिस मूजिबि वाक़ियो महर जतोई तकरार तां पेश आयो। हिकु ॼणे जो लाश ॻोठ तैयब महर ऐं ॿिए जो लाश खानपुर शहर भरिसां उछलाए वियो। मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त जतोई महर तकरार सां असांजो को बि तालुक़ु न आहे। पीउ पुट खे बेगुनाह क़तल कया वियो। महर जतोई तकरार में हेल ताईं मारिजी वेलनि जो अंग 42 थी वियो। कराची में बेरोज़गार पीउ मुआशी बदहाली खां तंग थी पंहिंजी 2 मासूम धीअरनि खे कुई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शदीद माली दबा ऐं कर्ज़ में मुब्तला जवाबदार तेज़धार वारे औज़ार सां पंहिंजी नियाणियुनि जा गला कटे छॾिया। पुलिस मूजिबि नॉर्थ नाज़िमाबाद जे कौसर न्याज़ी कॉलोनी में पीउ पंहिंजी मासूम नियाणियुनि 10 सालनि जी ज़ैनब ऐं 11 सालनि जी आलिया खे कुई क़तल करे छॾियो। जवाबदार अकबर खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां क़तल में इस्तेमालु थियल हथियार हथ कया वियो। पुलिस मूजिबि इब्तिदाई जांच दौरान मालूम थियो त जवाबदार माली दबा ऐं कर्ज़ में मुब्तला हो। जवाबदार ते मुख़्तलिफ़ कमेटीज़ जो कर्ज़ो जेको बेरोज़गारी सबबि अदा न करे सघियो। घोटकीअ जे वकील उबैदुल्ला घोटू जी नियाणी जे अगवा वाक़िए जे ड्राप सीन बाद अॻूणे MPA शहरयार शहर ऐं संदसि पुट समेत 7 ॼणनि ख़िलाफ़ नारी जे अगवा जो केस दाख़िल। सुप्रीम कोर्ट जे वकील उबैदुल्ला घोटू जी फ़रियाद ते A सेक्शन थाणे जे पुलिस केस दाख़िल करे छॾियो। केस में अॻूणो MPA शहरयार शहर, संदसि पुट जहांगीर, इम्तियाज़ शहर, बुलोच शहर ऐं गुलाम अली शहर समेत 7 ॼणा जवाबदार नामज़द। फ़रियादी FIR में ॼाणायो त जाम मताब ॾहर हमले केस में वकील हुअसि। जंहिं केस में सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट मां शहरयार शहर ऐं ॿियनि जी ज़मानत रद्द कराई वई। ज़मानत रद्द करण बाद जवाबदार शहरयार शहर ऐं ॿिया मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾींदा हुआ। 3 ॾींहं अॻु जवाबदारनि घर ते हमिलो करे सोना ज़ेवर, 1 लॉकेट, मुंडी, सोनी चेन ऐं 2 लख रुपया रोक रक़म फुर कई। जवाबदार फुरलुट करण बाद मुंहिंजी नियाणी इरम घोटो खे ज़बरदस्ती अगवा करे खणी विया। सिंध हाई कोर्ट सखर बेंच सिंध वर्कर्स वेलफेयर बोर्ड मां बंद इंतज़ामी, करप्शन ऐं लेबर कॉलोनी मां गैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां वर्कर्स वेलफेयर बोर्ड जे डायरेक्टर एहतशाम ख़ान ख़िलाफ़ एंटी करप्शन ऐं डिपार्टमेंटल जांच करे कार्रवाई जो हुकुम। जस्टिस ज़ुल्फ़िकार सांगी ऐं जस्टिस सियाज़त साहर ते ॿधल आइनी बेंच केस जी ॿुधणी जो लिखत में ऑर्डर जारी करे छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध ऐं लॻापियल अमलदारनि खे जाम तामीली रिपोर्ट जारी करण जो पिणु हुकुम। अदालती ऑर्डर मूजिबि फ़िलाई फ़ंड अवाम जी अमानत आहिनि, उन्हनि जी शिफ़ाफ़ियत ऐं एहतसाब खे यकीनी बणाइण लाज़मी आहे। लेबर कॉलोनी जे 581 फ्लैटनि मां लॻभॻि 250 ऐं 443 यूनिटुनि तां कब्ज़ा ख़त्म करण ऐं अलाटमेंट दस्तावेज़ जमा कराया वञनि। DC सखर खे जांच करे 4 नवंबर ते रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। ऐं खानोट भरिसां राजड़ीअ जे कचे वारे इलाइक़े में 4 ॾाचियूं दुबण में ॻची वयूं। ॻरण में ॻची वियल ॾाचियुनि बाबति टाइम न्यूज़ जी ख़बर जो DC जामशोरो नोटिस वरितो। DC जामशोरो जी हिदायतुनि ते रेस्क्यू टीम ॾाचियुनि खे कढण लाइ कचे में पहुची वई। 4 ॾींहंनि खां ॻरण में फाथल हुअण करे ॾाचियुनि जी हालत ख़राब। ॻोठाणनि पारां खेनि कढण लाइ कोशिशूं जारी।